मरीज़ साहब ऐं चेयरमैन साहब तालका तलहार जे इलेक्शन कमेटी जो फ़ैसिलो करण लाइ तलहार विया ऐं गॾिजी फ़ैसिलो करे आया। जॾहिं तारीख़ 6 अक्टूबर 2025 ते तालका ओबाड़ो ऐं तालका नौ सखर जे इलेक्शन कमेटी जो फ़ैसिलो करण लाइ उन्हनि जी वर्किंग कमेटी जो इजलास इंडस्ट्री डिपार्टमेंट कराची जी ऑफिस में घुरायो वियो, जंहिंमें मरकज़ी इलेक्शन कमेटी ऐं इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी खे पिणु लेटर लिखियो वियो। उन दौरान ॿिन्ही तालकनि जी वर्किंग कमेटी जे मेंबरनि खां बयान वरिता विया, जॾहिं त उन इजलास में चेयरमैन साहिब गैर हाज़िर रहिया। इंडस्ट्री डिपार्टमेंट बयाननि खां पोइ मरकज़ी इलेक्शन कमेटी जे इजलास में कयल फ़ैसिले खे पोइ जेके ॿिन्ही तालकनि जा नोटिफिकेशन मरकज़ी इलेक्शन कमेटी जारी कया हुआ उन्हनि खे बहाल कयो। दोस्तों, उन इजलास दौरान इंडस्ट्री डिपार्टमेंट पारां सख़्ती सां हिदायत कई वई हुई त घणो वक़्तु थी वियो आहे, तंहिं करे तालकनि जी इलेक्शन जो शेड्यूल तारीख़ 16 अक्टूबर ताईं जमा करायो वञे। ॿी सूरत में मरकज़ी इलेक्शन कमेटी खे हटायो वेंदो, जंहिंजो पुण लिखत में लेटर जारी कयो वियो।